साहब तव्हांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां। तव्हां आया हो असांजी दिलि ठफा ईअं ठरी पई आहे। हो अहिड़ो जमादार क़ुरानी हो जो मां तव्हांखे छा ॿुधायां। हिन ई चौकीअ ते साईं 20,000 मिलंदा हुआ। ऐं ॿियो 20,000 हा बाबा हिन चौकीअ ते? हा सही इहो ई त मज़ो आहे नी। हर रोज़? हा साहब अहिड़ो त हरामी हो, अहिड़ो पंहिंजे स्टाफ में हुयो ई न। जेको माल मिले पियो नी हाणे खीसे में वरी हलियो पियो नी। असांखे शाम जो 100 रुपयो बि कोन पियो ॾे। साहब कसम आहे क़ुरान जो, मूंखे त हिकिड़ो दफ़ो 50 रुपयो ॾेई चई हल पुट हल अॻिते। पाण 20,000 खयो वञे ऐं असां अलाह दुआ था घुरूं त तव्हां जहिड़ो मोतबर प्यारी शख़्सियत असां वटि आई आहे। घर जे करे 20,000 तव्हां हिते कमायो था, मां वरी बदिली पियो करायां। पोइ त सही आहे चौकी न छॾबी। हे ॾिसो तव्हां सां वाइदो आहे, चोथों हिसो तव्हां ॿिन्ही खे ॾींदुसि। नए साहब जे बसाईअ जो ख़ैर। ख़ैर ख़ैर। मां भाई न चइनि ॻोठनि जा चङा मुड़ुस आहियूं। हे जागीर, हे ज़मीनूं, हे माल, हे मता, हे बाग, हे बागीचा सभु असांजी प्रॉपर्टी आहे। सो दिल्लीअ चयो त अॼु तव्हांखे दावत ॾियूं। साहब आयो आहे नओं त हिन जो वात खे थोरो ज़ाइको मटरायूंसि जीअं वात चहिरो थी पएसि। साहब के ज़मींदार आया? अलाए साईं, अलाए चोर, अलाए ज़मींदार, मूंखे त ख़बर कान थी बाबू। बुड्ढी न समझ मां चोर थो लॻा तोखे, शर्म कोन थो अचई। पिस्ते कुत्ते जेतिरो कद थी तोखे पुलिस में अलाए कीअं भर्ती कयो अथव। अड़े 7 दफ़ा त मुंहिंजे ओताक ते लके चटे वियो आहे, पोइ बि हुन सां गिला थो करे। बुड्ढी मरण जो मक़ाम आहे। साहब भुल थी वई। किथे आहे तव्हांजी ओताक? साहब हे परे मोड़ ते वॾी ओताक। छा त ओताक आहे, हीअं जो ॾिसंदे वणकारियूं, बाग बागीचा, माखियूं मखण सभु अलाह साईं पंहिंजा ॾिना आहिनि। माखियूं मखण बि आहिनि? दावत खाए बि कीअं न खाईंदे साहब। साहब हे घणो थो ॻाल्हाए, मूंखे त वॾो ठग थो लॻे। लानत थी तोखे कंहिं भर्ती कयो, मां तोखे ठग थो लॻां? हा बुड्ढी नथो मरे पियो, लके चटे असांजे ओताक ते वरी ठग थो लॻाए पियो। हे ॾिसो सही चङा हे दावत करणा, कुते जी दावत कजे, तव्हांजी न कजे, न कंदुमि तव्हांजी दावत। जेको वणे मूंसां करे वञिजो अचे। पियो 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 साहब सां ॻाल्हाए। साहब सां ॻाल्हायां छा? ॾे साहब सां ॻाल्हायां? तव्हां जहिड़नि बेसरनि खे मां पंहिंजे ओताक ते घुराए पंहिंजी ओताक जी बेइज़ती कयां? आयो आहियां इज़त सां खाराइण, पर इज़त जो ॿेड़ो ई तव्हांजो कोन्हे। जेकॾहिं इज़त वारा हुजो हा। ॻाल्हि ॿुधो रेस, अहिड़ी ॻाल्हि न आहे। हे अकुल हिननि में न आहे। खाई पी अचो था, शर्म कोन थो अचेव? हेड़ा बुलटाक खयां छो अथई? खाई पी अचे त माण्हू हुनजो ख़्यालु करे। लच्छूं मखण हिन दौर में आहिनि किथे? ॾिसो सुभाणे इनशाला तव्हां वटि सुबुह जी नेरनि मां वटि। हा बिल्कुलु बिल्कुलु। साहब असांजे लाइ मखण ज़री हुजे। तोखे त मां अहिड़ो मखण खाराईंदुमि जो तुंहिंजे वात में ॿार निकिरंदा। अरे चरिया सुली शयूं थियूं मिलनि, खाई पी अचो था, तव्हांखे शर्म हया कोन्हे? उन जे लाइ वरी ईअं घटि वधाई था कयो। साहब ड्रिजऊं था, पथारीदार न हुजे। साहब वॾा, ओ साहब वॾा, असुल वॾो ज़ुल्म थियो बाबा। जल्दी कर, मुंहिंजी FIR त दाख़िल कर, जल्दी कर। FIR? हाँ जी FIR। अब्बा मुंहिंजी रन भॼी वई आहे यार, मुंहिंजी रन भॼी वई आहे। अॼु तुंहिंजी रन भॻी आहे, घटि में घटि ईद त करे हा न कई अथसि माना तो में को न को फाल्ट आहे। मूं में यार कहिड़ो फाल्ट आहे? मां त सभु सुखनि ना थमांसि, पोइ बि भॼी वई। हाणे हे पाड़े जो असांजो जो हे शाहिद आहे, पुछोसि मूं कहिड़ी ॻाल्हि में छॾियो थमांसि। अरे बाबा बकरी त नहीं जो भॼी वई, हे रसो छिनाए। हल ॻाल्हि ॿुध, भला पार ॾे, माईअ जा पार ॾे पंजी आहे। साहब पार पता माना मोह मोहांडो शिकिल छबी आहे न, बसि साॻो तव्हां सिपाही हे जेको बीठो आहे जनम वारी साल तव्हां सां गॾु बीठी आहे बसि। वठी वञे बाक़ी आहे ऐसे ई सट न खणी सघंदो। ऐं बाडी कहिड़ी आहे? बाडी वधी आई साॻी तो वारी, ॼण पी थो लॻी कुंवार जो तूं। माई तमारी ॼणी त थाणे में ई बीठी आहे। हां घणो न ॻाल्हाए मुंहिंजे सिपाहियुनि सां। आयो साहब हे त घणो ॻाल्हाए थो, असांजी थो बेइज़ती करे। ॾे हाल वाल तूं भला हिन जो शाहिद छो थो बीहीं? तोखे कीअं ख़बर पई? शायदि हिन जो ईअं आहियां त मां ॻोठ जो चौकीदार आहियां। मां वेठो हुउमि राति जो चौकीअ ते, देरि सां माई ऐं मर्द हिन जे घर मां निकिता। मां जो लाइट हई वठी जो भॻा मां वञी पुग में मूंखे हुई कुहाड़ी, हुननि खे उहो पिस्टोल, मुंहिंजे मथां कयूं फ़ैर, जंहिंजे करे मां दाहूं कयूं पोइ हिते भॼी आयुमि।
हो मूंखां भॻा हलिया विया बा। मूंखे लॻे थो भॼायो ई तुंहिंजे चौकीदार आहे तुंहिंजी रन खे। न साईं, न न न, इहो मां ग़रीब मिसकिन न आहियां, कमु कंदो, मां ॻोठ जो चौकीदार आहियां। फायर भई पोड़े छो भॼी विया तोखां? ख़ैर साईं, उन्हनि आया, उन वटि पिस्टोल हुयो, मां वटि कुहाड़ी हुई। ओ साहब थोरी सम्झण जी कोशिश कर, पिस्टल हुननि वटि हिन ग़रीब वटि कुहाड़ी यार। कुहाड़ी चंपो हणी केरे विझे न। भला तुंहिंजो कम में शक को तुंहिंजे घर ईंदो वेंदो हुजे उन जा पार पतारे त वठी छा, पर मां कयांसि लाकब। अरे शक छा साहब, मूंखे त रुपए मां रुपयो पक्का। मां त पंहिंजे पीउ बराबरि सम्झी घर में अचण वञण ॾींदो असांसि, मूंखे कहिड़ी ख़बर त मूंसां अहिड़ो सीन कंदो। अरे मां बि हिननि जे घर ईंदो वेंदो आहियां, मूं त कॾहिं अहिड़ी हरकत कान्हे कई। हिन ॾे इशारो छो थो करी? मक़सदु ॻाल्हि कयमि न यार। हा ॿुध, हमरा जा पार पता ॾे भला। हमरा बाबा ईअं कद में उथियल आहे थोरो, छह वॾा, हिन पासे हसो अथसि, कदावर मुड़ुसा बॉडी बिल्डर आहे। भला उन जो नालो? अपा नालो बिशारत अथसि। बिशारत कहिड़े पाड़े में रहंदो आहे? हे कहिड़ो आहे इहो लंबूतर चौंक जेको न आहे लुकमान में, उते रहंदो अथई। बाबा तूं हाणे हलियो वञ, असांखे पैसा ॾे तेल जा, असां हाणे ई जांच था कयूं। ॿिनि ॾींहंनि में इहो लाकबे में न हुजे न त मुंहिंजो नालो लाहे माना नालो मटाए छॾिजांइ। बसि पोइ उन ते रखे छॾींसि, मां चए सम्झ में आयो। तूं वटि मूंखां पैसा घणा चई? 50,000 ॾेई छॾ फ़िलहाल। ॾियां थो मर न, हो जुमरियो थो हाणे। ॻाल्हाई छा थो? या तुआरी रन बि मोटी ईंदी न ईंदी त पोइ मां ॿुधायां थो भराए वठंदो साईं मां। हिन जी उमिरि जी वॾी हूंदी आहे जेका बि आहे, बसि मूंखे क़बूल आहे। मां 2 ॾींहंनि खां पोइ वरी ईंदोसां हिते। ठीकु आहे तूं साईं। बेफ़िक्र थी वञ। साईं ॻाल्हि ॿुधो, ॿकरी ॻोल्हणु सवली आहे, रन ॻोल्हणु ॾुखी थी बाबा। अने कीअं ज़ाल ॻोल्हींदे? अरे चुप करे वेहो त तव्हांजो हिसो कढां मां। मौला वधाईंदुई, मौला वधाईंदुई। हे साहब भलो अथई। भलो